अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾींदा हलो दख़ल ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे 5 लख ॾेई करे नवाब खां शेर अली खे छॾाईंदो। शेर अली नुक़सानु पुॼाइण वेंदो सिजावल ख़ान खे। ऐं सिजावल ख़ान त पहिरियों ई इहा गेम रथी वेठो आहे त हाणे अचे त मां इन खे कंहिं फाए में विझां। ऐं इहा गेम सिजावल ख़ान जी नवाब खान ऐं शेर अली जे घाटे में पइजी वेंदी। ॿी तरफ़ त नवाब खान जेको आहे भावल जे मथां वार करणु चाहे थो, लेकिन मूंसां मना करे थो बार बार। लेकिन भावल कंहिं न कंहिं तरीक़े कुझु न को फ़दो कराए भावल ऐं मूंसां खे विढ़ाइण जी कोशिशि कंदो ऐं पाण बि इन में इन्वॉल्व थींदो। ॿी तरफ़ त हाणे वक़्त खे चुरचूं ॾेई छॾी आहे नवाब खान, तूं कीअं न कीअं तरीक़े सां छोकिरी सां ज़ोरी निकाह कर, को तरीक़ो कर। ऐं पुलिस जी हाणे ज़ोर ॾींदी भावल जे मथां छोकिरी जे लाइ। पोइ भावल मजबूर थी वेंदो छोकिरी वापसि करण जे लाइ, लेकिन वक़्तु उन खे चुर्च ॾींदो, तूं ईअं न कर ऐं कमज़ोर न थी फलान टीर मटीर। लेकिन असद सूबेदार सची दिलि सां इहा कोशिशि कंदो, छाजे करे हू इंटरन सिजावल ख़ान जो माण्हू आहे ऐं सिजावल ख़ान जी हर ॻाल्हि मञे थो। ऐं अचण वारी क़िस्त में दोस्तों बहितरीनु कम थियण वारा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, शेर अली मुसीबत में फासदो ऐं शेर अली सिजावल जी दुश्मनी हासिलु करे कुझु नथो करे सघे, लेकिन नवाब खान चवण ते हू वॾो क़दम खणण वारो आहे। वीडियो पुॻो पुॼाइण ते असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।